पाक कलाम जा जेका आयत सगोरी तव्हांजे साम्हूं तिलावत कई। करीम रब फरमायो त लक़द जाअकुम, अलबत तहकीक तव्हां वटि अची वियो आहे रसूल मिन अनफुसिकुम, तव्हांजे जानियुनि मां हिकु रसूल, बग़ैर कंहिं शक शुबे जे पक्की पुख्ती ॻाल्हि आहे त उहो रसूल जंहिंजे लाइ 1.25 लख नबी ख़ुशख़बरियूं ॾींदा हुआ, बिशारतूं ॾींदा हुआ त उहो आख़िर ज़मान नबी अचण वारो आहे। सो अल्लाह फरमाए थो उहो नबी मोहम्मद करीम तव्हां वटि अची वियो। आदम जंहिंजे वसीले सां दुआ पे घुरी, नूह जंहिंजे वसीले सां ॿेड़ी पे तरण जी दुआ घुरी, इब्राहिम जी जंहिंजे वसीले सां बाह बाग थी, इस्माइल जे मथां जंहिं नबी जे वसीले सां काती कंध तां लथी दुंबो कुठो, इस्माइल सही सलामत बचो, जंहिं नबी जे सदके यूनुस खे मच्छी जे पेट में रब सही सलामत रखियो, उहो नबी तव्हां वटि आयो अथव। मटियारी वारा तव्हां वटि उहो नबी आयो। भाग चइबो या न चइबो? हाँ, 1.25 लख नबी जंहिं सोने जी वाखाण कंदा विया। ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम त ईअं चयो पंहिंजे क़ौम खे त जेकॾहिं मुंहिंजे ज़िंदगी में मदीने वारो अची वञे त उन जी जुती सिधी करे रखण मां पंहिंजे लाइ फ़ख्रु सम्झां। अञा विहांव न ठारियो, वरी दिल खोले चो सुभान अल्लाह। हज़रत ईसा पियो चवे त जे मुंहिंजो उहो दौर मूंखे नसीब थी वञे जंहिंमें मदीने वारो साईं ईंदो त उन सोने जूं जुतियूं ठाहे पेरनि जा पेज़ार ठाहे रखण मां पंहिंजे लाइ फ़ख्रु सम्झां। तौरात में जॾहिं हज़रत मूसा कलीमुल्लाह मुंहिंजे सोने नबी जी वाखाण पढ़ी, तारीफ़ पढ़ी, मदीने वारे साईं जो शान मान ऐं मर्तबो पढ़ियो, चए पियो अल्लाह मुंहिंजा मौला जेकर मूंखे उन नबी जे उम्मत में शामिल कयो। दिल ठरे वधी हले न। ईसा जंहिंजे जुती सिधी करण जी तमन्ना करे, मूसा कलीमुल्लाह जंहिंजे उम्मती बणजण जी तमन्ना करे, उहो नबी असांखे मिलियो। रब फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम, उहो रसूल तव्हां वटि अची वियो आहे बग़ैर कंहिं शक शुबे जे, तव्हांजे जानियुनि मां इंसान बणाए, बशर बणाए, तव्हांखे सेखारण जे लाइ नूर वारे नबीअ खे बशरियत जे रंग में, बशरियत जे ढंग में, बशरियत जे सूरत में तव्हांजे मोकिलियो। अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, तव्हांजो दुख, तव्हांजो गम, तव्हांजी परेशानी उन नबीअ खे ॾाढी ॾुखी लॻे। तव्हांजो दुख सही नथो सघे, तव्हांजो गम सही नथो सघे, तव्हांजे पेर में कंडो लॻे न, उन नबीअ खे इहा ॻाल्हि बि बर्दाश्त नथी थिए त मुंहिंजे उम्मती खे कंडो छो लॻे। हरीसुन अलैकुम, तव्हांजे मथां हरीस आहे, यानी तव्हांजे भलाई जो हिर्स रखंदो आहे। उनजी चाहत, उनजी तलब, उनजी तड़प, उनजी तमन्ना इहा आहे त मुंहिंजा उम्मती दोज़ख खां बचनि, जन्नत जा हक़दार बणनि।
तव्हां खे दोज़ख खां बचाइण ऐं जन्नत में पुॼाइण जो हिर्स रखण वारो आहे। पीउ खे पंहिंजे बच्चनि जो हिर्स हूंदो आहे त मुंहिंजो बच्चो वॾी का डिग्री हासिल करे, मुंहिंजो पुटु वॾी का नौकरी वारो थिए, वॾनि बंगलनि वारो, वॾियुनि गाॾियुनि वारो बणिजे। पीउ पंहिंजे बच्चे खे मालदार खुशहाल ॾिसणु चाहींदो आहे। मदीने वारो मीर पंहिंजे उम्मती खे दुनिया आख़िरत में सुखियो बख़्त वारो भाग वारो ॾिसणु चाहींदो। बिलमुमिनीन रऊफुर रहीम। हरीस त तव्हां सभिनी जे लाइ आहे, भलाई त तव्हां सभिनी जी चाहे थो, पर जेके मोमिन आहिनि न उन्हनि जे लाइ इहो नबी वॾी बाज वारो, वॾी शफ़क़त वारो, वॾे करम करण वारो। ये अम्मा पंहिंजे बच्चे सां मेर मरवत न कंदी आहे, मां में अहिड़ी ममता न हूंदी, पीउ में अहिड़ी शफ़क़त न हूंदी जहिड़ी मदीने वारे मीर खे मोमिन उम्मती सां ग़ुलाम सां एतिरी मोहब्बत ऐं शफ़क़त हूंदी। सुभान अल्लाह। रब फरमाइदो उहो नबी तव्हांजे शफ़क़त करण वारो, प्यार ॾियण वारो, तव्हां सां बाझ करण वारो, तव्हांजी भलाई चाहण वारो, उहो नबी अची वियो अथव। सुभान अल्लाह। ईसाई अञा इंतज़ार में ईंदो, आख़िरी नबी अञा हाणे ईंदो। दुनिया जा मज़हबनि वारा माण्हू उन्हनि खे तमन्ना आहे त हिकिड़ो नजात ॾियारण वारो ईंदो। दुनिया जा जेतिरा बि मज़हब आहिनि न उन्हनि मज़हबनि में हिकिड़ो तसवर समायल आहे। हिंदुनि में, यहूदियुनि में, काफ़रनि में, सिखनि में, जैन में, जेकी बि दुनिया में मज़हब हींअर जारी आहिनि उन्हनि सभिनी में इहा आस उन्हनि जे मज़हबी किताबनि में लिखियल आहे त हिकिड़ो नजात दहिंदड़ ईंदो, छोटकारे ॾियारण वारो ईंदो। उहे इंतज़ार था कनि। अल्लाह फरमाए थो इंतज़ार न कयो, उहो मके में मदीने में अची वियो। अची वियो रंगड़ो रची वियो, अची वियो रंगड़ो रची वियो, आयो नबी सरदार, अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार। अची वियो रंगड़ो रची वियो, अची वियो रंगड़ो रची वियो। पुजारी वारा अल्लाह ज़बान त ॾिनी अथव, सुर जहिड़ो बि अथव, पर अॼु त गॾिजी मदीने वारे जी नात पढ़ो ऐं जेको सोण नबी जी नात पढ़ंदो न उनजी सूरत न मटबी, उनजा ॾंद न भॼंदा, उहो फतो न थींदो। अची वियो रंगड़ो रची वियो, अची वियो रंगड़ो रची वियो, ओ आयो नबी सरदार, अल्लाह कंदो मेरा सभिनी जा पार। मोमिन सब मीलाद मल्हायो, मोमिन सब मीलाद गरजी नबी जो, गरजी नबी जो ना तू गायो, गरजी नबी जो ये हथ भी क्या मजे ॾियारे शाहिदी ॾींदव, या ज़बान भी क्या मजे ॾियारे शाहिदी ॾींदव। गरजी नबी जो ना तू गायो, रंगड़ो रची वियो, जीवियो रंगड़ो रची वियो, सरदार, अल्लाह कंदो मेरा सभिनी जा प्यार। अरे उम्मत जा थिया वक्त भलारा, मटियारी वरन जा सुन्युनि जा थिया वक्त भलारा, हणो नबीअ जा नी
मीह मनारा वो लहंदो सभिनी जी सार अल्लाह कंदो मेरा सभिनी जा पार अच्छी वियो अच्छी आयो नबी सरदार अल्लाह कंदो मेरा सब ताजुलोला की सिर पे सजाए ताजुलोला की ताजुलोला की खत्मे नबूवत चादर पाए आयो नबी नंगदार अल्लाह कंदो अजीवो अजीवो रंगेड़ो रजीवो अजीवो रंगेड़ो रजीवो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सब सुभान अल्लाह वो नबी आयो वो नबी मिलियो जेको हिते बि रहमत जी छपरई छावा वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हबीब असां तोखे हड़नी जहान जे लाइ रहमत जो पैकर बणाए मोकिलियो हिते बि रहमत बणजी आयो हुते बि नजात ॾियण वारो शफ़ात करण वारो उम्मत जा बुॾल बेड़ा तारण वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तो जे दिहाड़े ते यौम यफिरुल मरउ मिन अखीहि भाउ खां भॼी वेंदो दोस्त यार हिक ॿिए खां बेज़ार थी वेंदा पीउ पंहिंजे बचनि खां धार माउ पंहिंजे पुटनि खां बेज़ार माउ जी ममता न रहंदी पीउ जी पितरी शफ़क़त न रहंदी यार यारियूं टोड़े वेंदा दोस्त दिलदारियूं ॾियण वारा नाता टोड़े वेंदा नंग रिश्ता नाता छिजी वेंदा को कंहिंजी सार न लहंदो संभार न लहंदो रड़ न ॿुधंदो दाह न ॿुधंदो हर को चवंदो नफ़्सी नफ़्सी मुंहिंजो सिर मुंहिंजी जान मां बचा उन ॾियारे ते उहो नबी चवंदो उम्मती सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो केरु नबी बि ईअं न चवंदो उम्मती उम्मती को सिद्दीक को शहीद को वली को बरगुज़ीदा बानो को पीउ का माउ ईअं न चवंदी त मां ॿिए जो ख़्यालु कयां पर उन ॾियारे ते सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजो मुंहिंजो नबी मदीने वारो चवंदो उम्मती सुभान अल्लाह सही मुस्लिम में सुनन कुबरा नसाई में रिवायत हजरत अब्दुल्ला बिन अमीर बिन आस रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे हिकड़े ॾींहुं मदीने वारा साईं कुरान जी तिलावत पिया कनि हीअ आयत पढ़ियूं त इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी इब्राहीम पियो चए रब इन्नहुन्न अदलल्न कसीरन मिनन नास फमन तबिअनी फइन्नहु मिन्नी इन्हनि घणनि माण्हुनि खे गुमराह करे छॾियो आहे मां इन्हनि खां बेज़ार जेको मुंहिंजो पैरोकार थियो मां उन जो आहियां उन
जी सिफारिश तो कयां जेको मुंहिंजो चयो मञे फर्मा बरदारी करे मौला मां उन जो थींदुस बाक़ी ॿिया मंत्र खां चढ़ी विया मां इन्हनि खां बेज़ार आहियां पंहिंजे उम्मत जे लाइ इब्राहिम खलील पियो चए मौला ये चंड्रा आहिनि निभागा आहिनि नथा मुंहिंजो चयो मञनि मां इन्हनि खां बेज़ार आहियां मां सिर्फ़ उन्हनि जी तो भारत कयां आहे फमन तबियनी फइन्नहु मिन्नी जेको मुंहिंजी ताबेदारी करे उहो मुंहिंजो इब्राहिम खलील वरी साईं जन कुरान जी आयत पढ़ी त ईसा अलैहिस्सलाम पियो चवे इन तुअज़िबुहुम फइन्नहुम इबादुक व इन तगफिर लहुम फइन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम हजरत ईसा पे पंजी उम्मत जे लाइ चवे त मौला हे मुंहिंजा रब करीम हे मुंहिंजा उम्मती जेके आहिनि जे तूं बख़्शी देन त तुंहिंजा बाना आहिनि जे माफ़ी ॾींदेन तुंहिंजा बाना आहिनि भला जे अज़ाब कंदेन त तूं ग़ालिब हिकमत वारो ही तूं ॼाण तुंहिंजा बाना ॼाणनि मुंहिंजो न वञे ईसा चयो पंहिंजी उम्मत जे लाइ मौला जेके बेफरमानियूं था कनि तूं ॼाण तुंहिंजी ख़ल्क़ ॼाणे मुंहिंजो न वञे इब्राहिम हूअ ॻाल्हि कई ईसा हीअं चयो पोइ मदीने वारे साईं फरफ़ा यदई मदीने वारे मीर हथ खया ऐं हीअं चयूं अल्लाहुम्मा उम्मती 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 व बका हुजूर जन हथ दुआ जा खणी चयो मौला मुंहिंजा उम्मती मुंहिंजा उम्मती मुंहिंजा उम्मती ईअं चवंदे हुजूर रोई पिया ए मुंहिंजा मौला मां ईअं नथो चवां जे इब्राहिम चयो हो मां ईअं नथो चवां जीअं ईसा रूहुल्लाह चयो हो मां ईअं नथो चवां जीअं ॿियनि नबियनि पंहिंजे उम्मतुनि खां बेज़ारी जो इज़हार कयो हो मां हीअं थो चवां मुंहिंजा मौला नेकोकार बि मुंहिंजा गुनहगार बि मुंहिंजा मुंहिंजा मालिक जेकी नेक आहिनि सालिह आहिनि सदोरा आहिनि उन्हनि खे त पंहिंजे अमलनि जी जो ॾंढु आहे आसरो आहे दिलदारी आहे पंहिंजे नेकियुनि जो उन्हनि खे आसरो आहे पर जेकी मुंहिंजा गदिला गुनहगार बदकार उम्मती ने जंहिंजो ॿियो को सहारो न आहे मौला उहे बि मुंहिंजा उम्मती मुंहिंजा उम्मती मुंहिंजा उम्मती हुजूर रोअण लॻा फसल मायुब की का हुजूर का पुछ त साईं छो थो रोई हबीब छो थो रोई हालांकि रब पाण ॼाणे पियो इन्नहू रब्बुका आलम रब पाण ॼाणे बि थो पर इन जे बावजूद जिब्रील खे शाहिद बणाइण जे लाइ मोकिलियई रब फरमायो जिब्रील फसल मायुब की का मुझे हबीब का पुछ त छो था रो सुन नबी तू छो थो रोई فأتاه جبريل عليه الصلاة والسلام فسأله فأخبره رسول الله صلى الله عليه وسلم بما قال جبريل حبيبن وٹايو يا رسول الله الله تو پوچھے تو سونا چھو تھا رو जिब्रील के हुजूर फरमायो जिब्रील मुझे रब के वनी अर्ज कर मुझी उम्मत मुझी उम्मत मुझी उम्मत
मुझी उम्मत में जेके गदला हिन गुनहगार हिन बदकार हिन मुझा मौला उहे उहे कीअं थींदो उन्हनि जो आखिरत में हाल छा थींदो मां उन्हनि जे करे रुआं छो पियो फकाल अल्लाह या जिब्रील इज़हब इला मुहम्मदिन फकुल रब फरमाए जिब्रील मुझे हबीब वट वञ ऐं अर्ज़ करीस चईस मां रब तो फरमाया इन्ना सनुर्दी कफी उम्मतिक वला नसूक हबीब तुझी उम्मत जे बारे में मां रब तोखे राज़ी कंदुसि तोखे ॾुखारो न छॾींदुसि हाय हाय जिब्रील आसमान ता पैगाम रब जो खणी आयो या रसूल अल्लाह दिलगीर न थियो एडो न रो इन्ना सनुर्दी कफी उम्मतिक वला नसूक हबीब उम्मत जे बारे में असां तोखे ॾुखारो न छॾींदासीं तोखे राज़ी करे हाय हाय सुभान अल्लाह जेके अल्लाह राज़ी करे छाजे बारे में फी उम्मतिक तुझी उम्मत जे बारे में मां रब तोखे राज़ी कंदुसि कींदा भायो मटियारी वारा जेॾी महिल अल्लाह वटि मदीने वारो साईं अर्ज़ करे मौला हे मटियारी वारा मुंहिंजे मीलाद मल्हाइण वारा मौला हे मूं ते सलातूं ऐं सलाम पढ़ण वारा हे मुंहिंजी मोहब्बत में मजलिसूं मल्हाइण वारा जेॾी महिल मदीने वारो सिफारिश करे या सिफारिश क़बूल पवंदी या न पवंदी ॻाल्हायो न था इहा सिफारिश घमंदी या न घमंदी बसि हाणे असांजो कमु आहे त पीरीअ सां प्यार रखूं पर पक्को सच्चो आशिक थियूं सच्चा हुबदार थियूं पक्का छा था चओ हिकिड़ा आहिनि कच्चा ॿिया आहिनि पक्का हिकिड़ा आहिनि नाले गया ॿिया आहिनि सच्चा तव्हां कहिड़ा थींदो सच्चा आशिक मदीने वारे मीर जा सच्चा आशिक थींदो पोइ हिकिड़ो ऐलान अॼु त गॾिजी कयूं कंदो हिकिड़ो ऐलान मूंसां गॾिजी चओ पीरीअ सां प्यार पको इकरार पीरीअ सां प्यार पको हबीब बेमिसाल बाकमाल हबीब बेमिसाल बाकमाल अखियुनि जो ठार दिली दिलदार अखियुनि जो दिली दिलदार हबीब बेमिसाल बाकमाल जो पीरीअ सां प्यार जेको जगलाए रहमत खुदाई सारो आलम जई ते फिदाई 14 तबक़नि अंदर मुस्तफ़ाई मने मोमिन संदन बादशाही नूरे खुदा बदर तुझा शम्सुल दुआ नूरे खुदा बदर तुझा शम्सुल दुआ नंगी नंगदार चो नंगी नंगदार यतीमन यार हबीब बेमिसाल बाकमाल ओ थियो मेराज रब सां मुलाकी रहियो पर
मर्दों ने विच में को बाकी हूं तो महशर में कौसर जो साकी जिसे उम्मतन उन जी हलाकी रब्बे जलील उन जो खलील हक जो दलील रब्बे जलील उन जो खलील हक जो दलील पिरी पगदार पिरी पगदार सखी सरदार हबीब बेमिसाल कमाल हबीब बेमिसाल कमाल लखे आशिक संदन दर सलामी शागिजाली छा रूमी छा जामी लखे करोड़े सलामी ने मठारी वारा आला कंदो तू भी हलंदे आहे उम्मीद आहे आसमन में हलंदे मदीने ओ लखे आशिक संदन दर सलामी शागिजाली छा रूमी छा जामी हूं दो महशर में हीरन जो हामी करमुला कबूली गुलामी नूरे मुबीन सादिक अमीन हकुल यकीन वदी सरकार बेड़ो पार बड़ी सरकार बेड़ो हबीब बेमिसाल कमाल हबीब बेमिसाल कमाल फिर सा प्यार ऐसा प्यार बतौर इकरार हबीब बेमिसाल कमाल हबीब बेमिसाल कमाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों हजरत अनस बिन मालिक का रिवायत आ सही बुखारी जे अंदर सुजाग आयो मुसा गदायो तो मुड़िया सही बुखारी में हजरत अनस बिन मालिक का रिवायत आ काल समेत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकूल इज़ा कान यौमुल क़ियामत शुफ़िअतु मदीने वारो साईं तो फरमाए जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह ताला मूंखे शफ़ाअत जो इज़्न ॾींदो रब फरमाईंदो मौला हे मशर जो मैदान ही उम्मत ही ख़ल्क़ हाणे जंहिंजी वणई तंहिंजी हे मटियारी वारा हे हैदराबाद वारा हे टंडे आदम वारा हे टंडे अलायार वारा हे टंडे जाम वारा हे कोटड़ी वारा हे मातली वारा हे टंडे मोहम्मद खान वारा महबूब है सब बीठा थे सोना नबी है सब बीठा थे जंहिंजे लाइ तूं चवंदे उनखे जन्नत या ठरी वाला ने ठरी वो साईं फरमाइंदा फकुल तो या रब्बे अदखिल जन्नत मन कान फी कल्बिही खरदलतुन मोला हाणे केड़न जा नाला खणा त चांडियन के बख्श नाला खणा त मोला सखाणिन के बख्श सुभान अल्लाह मौला नाला केड़न जा खणा त टंडे वारन के मटियारी वारन के बस मालिक हिकड़ो अर्ज तो कयो मुझे मथा जन पे कलमो पढ़ियो आ जंहिंजे दिल में आहुर जे दाणे जेतिरो ईमान उन के मोकिल आहुर न समझो सरिहद समझो ना सरिहद तो दाणो
केॾो वॾो हूंदो आहे मालिक ओ मुंहिंजा रब जन जे दिल में सरिह जे दाणे जेतिरो ईमान आहे उन्हनि खे जन्नत में मोकिल फयदखुलून मुंहिंजी सिफारिश थींदी फयदखुलून ये हड़ई जन्नत रे वेंदा केतिरो ईमान सरिह जे दाणे जेतिरो उहे जन्नत में वेंदा सुम अकूल अदखिल जन्नत मन कान फी कल्बी अदना शई हाणे नाला कुंड तो खणा शहरनि जा नाला सिंध वारा पंजाब वारा बलोचिस्तान वारा पाकिस्तान वारा ईरान वारा न मालिक बस आहुर जे दाणे खां बि थोरो ज़रड़ो जंहिंखे कैंची कटे न सघे एतिरो नंढड़ो ज़रड़ो जंहिंजे दिल में ईमान आहे मौला उन खे बि जन्नत ॾे فقال انس كاني انظر الى اصحاب رسول الله صلى الله عليه وسلم حضرت انس جو حدیث جو راوی ہے نا وہ چتو تو ما حضور دے آنگرن کے ڈسا پیو ہی پیا کر حضور جن آنگر ہی دے کر مولا ہترڑو زرڑو ننڈڑو زرڑو جے دے دل میں ایمان ہے نا انہیں کے بھی جنت میں موقع मदीने वारे साईं आंगुरनि सां हीअं इशारो करे ॿुधाईंदे एतिरो ज़रड़ो जे वटि ईमान आहे मालिक उनखे जन्नत में मोकिल हुज़ूर जी सिफारिश थींदी अलाह उन्हनि खे मोकिलींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी ॾियारे ते मां तोखां बेज़ार हूंदी पीउ तोखां बेज़ार हूंदो भाइर यार दोस्त तोखां बेज़ार हूंदा को रड़दा वाको न ॿुधण वारो हूंदो उन ॾींहुं मुस्तफ़ा करीम तोखे हीअं छॾाईंदो हीअं अहिड़े पीरीअ सां प्यार रखिजे हक़ बाहे न अहिड़े पीरीअ सां प्यार पीरीअ सां प्यार पक्को इकरार पीरीअ सां हबीब बेमिसाल बाकमाल हबीब बेमिसाल बाकमाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह हदीस पाका मुस्नद अहमद बिन हंबल जिल्द ॿियो सुफ़ो नंबर 439 ॿियो किताब आहे सुनन तिरमिज़ी जिल्द चौथो सुफ़ो नंबर 203 टियों किताब आहे मुस्नद अबी याला जिल्द 6 सुफ़ो नंबर 40 चौथो पंजो किताब आहे सुनन अबू दाऊद जिल्द चौथो सुफ़ो नंबर 236 इन्हनि सभिनी किताबनि में रिवायत बीठी है हजरत अनस बिन मालिक रिवायत तो करे मदीने वाले साईं फरमाया था शफाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती मुझी शफाअत मुझी उम्मत जे वडन गुनाहगारन के छलाए मता तो एतराज करे न सुभाणे मटियारी में ॻाल्हियुनि करण वारा बि घणा आहिनि जे एतराज करे मां 5 किताबनि जो हवालो जिल्द सुफ़ो सभु कुझु ॿुधायूं थो वञा अञा बि जेके शक पवे न मातरी जो किरायो मां भरींदुसि वठी अची त मां कल्ह इनकार करे एतराज करे उनखे वठी आ कुरान ऐं हदीस मां जवाब ॾींदोसांसि बाक़ी जे कुरान न मञे हदीस न मञे त पोइ कुरान मुंहं ते घुमंदुसि ॿियो मां छा कयां
मुला जो लाए छाते मगज थियो खराब हुआ मोहम्मद जो शान वाला वधायो बाबा मुला जो लाए छाते मगज थियो खराब हुआ नबी सही जो शान वाला मुला जो लाए छाते मगज जो खराब हुआ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दुरूद पढ़ तो मैं हदीस पढ़ा सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका सल्लल्लाहु अलैहि हदीस जो किताब है मुस्नद अबी यअला जिल्द 10 सफ़ो नंबर 186 हदीस जो रावी हजरत अब्दुल्ला बिन उमर रदी अल्लाह ताला अन्हुमा रिवायत हो करे कुन्ना नुमसिकु अनिल इस्तिगफार ले अहलिल कबाइर हत्ता समेना रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकूल इन्नल्लाह ला यगफिरु अन युशरक बिही व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। असां जेके कबीरा गुनाहगार आहिनि न उन्हनि जे लाइ असां इस्तग़फ़ार न कंदा हुआसीं असा कुरान जी आयत जो पढ़ी अल्लाह ताला फरमाते इन्नल्लाह ला यगफिरु अन युशरक बिही व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अल्लाह ताला मुशरिक के माफी न दीदो जे अल्लाह सा शिरक कयो न उन्हें के माफी न मिलंदी बाकी उन्हें का हेठ जेतरा भी गुनाह जेड़ा भी खताऊं हुंदियूं अल्लाह उन्हनि के बख्शे छॾी। सुभान अल्लाह। गुनाहगार केड़ो भी हुजे मुशरिक न हुजे अल्लाह सा जे शिरक कयो न उनके माफी न आहे जो रब सा शिरक करण वारे के मटियारी वाला यो जुमलो याद रख जाए शिरक वारे के माफी न है जे अल्लाह सा शिरक कयो जड़ो आसमान ता हेठ गिरी पियो मुशरिक के माफी न है बाकी जेड़ो भी गुनाहगार आ बदकार आ गुनाहगार सुभान अल्लाह। वो मदीने वाले साईं फरमायो इन्नी अदखरतु दावती शफाअतन लिअहलिल कबाइर मिन उम्मती। मदीने वाले साईं फरमायो तो तव्हां गुनाहगारनि जे लाइ इस्तग़फ़ार कयो या न कयो मां पंहिंजी दुआ पंहिंजे गुनाहगार उम्मतुनि जे लाइ लिकाए रखी। पुट हेॾे ध्यानु कयो थोरो मुड़े तवजो कयो हर नबीअ खे अल्लाह ताला दुआउनि जी क़बूलियत जो शरफ ॾिनो आहे। नबी जेका दुआ घुरंदो सा क़बूल नबी जी हर दुआ चओ नबी जी हर दुआ पर इन जे बावजूद हिकड़ी खास दुआ अल्लाह ताला हर नबी खे ॾिनी मक़बूल महबूब ऐं आज़म हिकड़ी दुआ बतौर ख़ास हर नबी खे मिली ऐं हर नबी पंहिंजी उहा ख़ास दुआ दुनिया में घुरी छॾी। हर नबी के जेका खास दुआ जो पावर मिलो न कोटा मिली दुआ जी उन्हें घुरी छड़ी उन्हें पंहिंजी दुआ दुनिया में घुरी छड़ी। साईं फरमायो त मुंहिंजी उहा जेका खास मक़बूल दुआ है न वो दुनिया में मूं कोन घुरी मूं लिकाए रखी। उहा दुआ पंहिंजी खास मक़बूल दुआ मूं पंहिंजे रब जी ओ इख्तियार जेको पावर दुआ जो मिलियल हो न वो लिकाए रखियो। महबूब छो हुजूर जन ते ज़ाहिरी जिंदगी मुबारक में वॾा वॾा इम्तिहान आया वॾियूं वॾियूं आज़माइशूं आयूं दुखनि जा ॾींहं बि आया
पर साईं जन उहा दुआ न घुरी सदको सुभान अल्लाह बदर जहिड़ी तकलीफ़ जो ॾींहुं आयो हुनैन वारो तकलीफ़ वारो ॾींहुं आयो ताइफ़ वारो सफ़र में साईं जन खे तकलीफ़ ॾिनी वई तव्हांजो जुती मुबारक रत में रंगीन थी वई पर उहा दुआ साईं जन न घुरी इमाम हसन हुसैन जे लाइ उहा दुआ न घुरियूं ख़ातून अतहर जे लाइ उहा दुआ न घुरियूं पंहिंजे साहबनि चइनि यारनि पंजतनि पाकनि जे लाइ उहा दुआ न घुरियूं साईं फरमाए त उहा दुआ अदखरतु मूं लिकाए रखी आहे ज़ख़ीरो करे रखी आहे रिज़र्व करे रखी आहे उहा दुआ रिज़र्व में सुभान अल्लाह रिजर्व समझो था गाड़ी में हलंदा आहियूं न गाड़ी में हलंदे हलंदे पेट्रोल खत्म थी वेंदो गाड़ी बत्ती भरी वेंदी गाड़ी बत्ती माना हाणे तव्हांजो पेट्रोल खत्म थी वियो आहे जल्दी कयो पेट्रोल पंप ते पहुचो पर इन जे बावजूद गाड़ी बत्ती भरण जे बावजूद बि 2-3 लीटर पोइते रखिया हूंदा आहिनि जो ड्राइवर वञी मंज़िल ते पहुचे सुभान अल्लाह असल में उहो जेको पेट्रोल हूंदो आहे न उहो वॾे कम वारो हूंदो आहे जेको रिजर्व में रखियल हूंदो आहे साईं फरमाइनि था त मूं पंहिंजे उम्मत जे लाइ हड़ई दुआऊं घुरियूं सभु दुआऊं घुरंदो हुयुसि पर उहा ख़ासि जेका दुआ हुई न उहा लिकाए रखी न घुरियमि उहा दुआ न घुरियमि महबूब उहा भला कॾहिं घुरंदे इहो पावर कॾहिं इस्तेमाल कंदे साईं फरमाइनि था इन्नी अदखरतु दअवती शफाअतन लिअहलिल कबाइर मिन उम्मती मुंहिंजी उम्मत जा वॾा 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 गुनहगार जॾहिं क़यामत में उथंदा उन महिल उहा दुआ घुरी उन्हनि खे छॾाए जन्नत में सुभान अल्लाह सुभान अल्लाह इंशाअल्लाह जेॾी महिल उहा दुआ मदीने वारो साईं महशर में घुरंदो अलाह कंदो असां सभिनी जा बेड़ा पार सुभान अल्लाह अल्लाह करे चल उन दुआ जा हक़दार बणिजो पर हिकड़ा बदबख्त बदनसीब अहिड़ा हूंदा जो क़यामत जे ॾियारे मदीने वारो साईं चवंदो या रब इन हाज़ल क़ौम ए मुंहिंजा मौला ही उहा क़ौम आहे इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा मालिक ही उहे माण्हू अथई जन मुंहिंजे क़ुरान खे छॾे मौला ही उहे माण्हू अथई जन मुंहिंजे क़ुरान खे छॾे ॾिनो बांग ॿुधंदा मस्जिद में न ईंदा हुआ अल्लाह जो क़ुरान ॿुधंदा हुआ निमाज़ न पढ़ंदा हुआ मुंहिंजी सुन्नत मुंहिंजे शरीयत मुंहिंजे दीन खे ॼाणी वाणी ठुकराए छॾींदा हुया हुज़ूर फरमाईंदा मालिक हिननि खां मां बेज़ार आहियां ॿुधायो मदीने वारे साईं जी शफ़ाअत खपे या न खपे क़यामत में सोने नबी जो पाड़ो मदीने वारे साईं जे झंडे जी छांव मुस्तफा जे हथनि सां कौसर जो प्यालो कंहिंखे खपे हिकड़ा चवंदा दौलत खपे हिकड़ा चवंदा पैसो खपे दुकान खपे मकान खपे पाकिस्तान खपे असां चवंदा मदीने वारो साईं खपे सुभान अल्लाह मदीने वारो साईं खपे बेशक बेशक
त पोइ जे मदीने वारो साईं खपे त पोइ सुहिणे नबी जी सुन्नत ऐं शरीयत ते अमल कयो। जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो से निमाज़ पढ़ो, जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो से निमाज़ पढ़ो। मिठा चोरियूं छॾियो, शराब छॾियो, गुनाह छॾियो। पाण ईद हो त पर आऊं बि कुझु अॻु भरी थियां। वाह बेटा वाह, लख रहमतूं हुजनि तुंहिंजी मज़ार ते। फरमाए थो पाणे ई तुम हो पर आऊं बि कुझु अॻु भरी थियां। मतां चए बलोच त कमीणीअ मां की न थियो। कुर्ब मदीने वारो कंदो, शफात सुहिणो नबी कंदो, पर असां गुलाम आहियूं, उम्मती आहियूं। कलमो पढ़ियो आहे, असांजे मथां बि कुझु हक़ आहे। शुनासर हुजे, अदब हुजे, फर्मा बरदारी हुजे। हुकुम हबीब जो मिले त अमल करे ॾेखारियूं। अमल वारा फ़कीर थींदो या कुटी खाए कमजो? फर्मा बरदार थींदो या ना फरमान थींदो? कहिड़ा कहिड़ा फर्मा बरदार थींदो? मदीने वारे साईं जी फर्मा बरदारी कंदो त पोइ यादि कयो इंशाअल्लाह 5 वक्त निमाज़ पढ़बी। मथे मथे हथ खणी चओ 5 वक्त निमाज़ सोने नबी जे सुन्नत ऐं शरीयत जे मथां अमल कबो। मदीने वारे साईं जो हुकुम मिले त उन हुकुम जे मथां अमल करे ॾेखारबो। ऐं रब जेकॾहिं तोखे तौफ़ीक़ ॾे त रोज़ानो कुझु न कुझु दुरूद ज़रूर पढ़ंदो। ख़ुदा जो कसम आहे, जेको मदीने वारे साईं ते दुरूद थो पढ़े न, इहे चपन जा आवाज़ साईं जन वटि पहुचनि। हुजूर ख़ुशि थियनि, दुरूद वारे सां मदीने वारा साईं ख़ुशि थियनि। दुरूद वारे जी क़यामत जे ॾियारे मदीने वारो साईं शफ़ाअत कंदो, शाहिदो शाहिद। मुंहिंजे महबूब जी शफ़ाअत जा हक़दार बणजण चाहियो था, पहिरियों कमु इहो कयो जो निमाज़ 5 वक्त पढ़ो। ॿियो कमु ही कयो जो दुरूद कसरत सां पढ़ो। ऐं टियों कमु जे मुस्तफ़ा जी शफ़ाअत खपेव, हुजूर जो क़यामत जे ॾियारे पाड़ो खपेव, त हिकिड़ो भलो कमु ॾसियांव थो। साईं फरमाए त मन ज़ार क़बरी वजबत लहू शफ़ाअती। जे मुंहिंजी मज़ार जी अचे मदीने में मुंहिंजी ज़ियारत कई, उन जे लाइ मुंहिंजी शफ़ाअत वाजिब थी वई। तुझे अल्लाह तौफ़ीक़ ॾेई न, माली तौफ़ीक़, पैसे जी रब तौफ़ीक़ ॾेई त पोइ हलो मदीने, हलो मदीने, मदीनो अखर में जो ठारो आहे। हलो मदीने, हलो मदीने, मदीनो अखर में जो ठारो आहे। मदीनो मिठड़ो इहा जन्नत खाई रब उत वॾी अफरत। न छेड़ो झगड़ो न हुल्लो हंगामो, उते रुगो बस करार। साईं फरमायो त मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियादिल जन्नत। मुंहिंजो घर ऐं मुंहिंजो मिंबर, इन जे विच में जेको ज़मीन जो टुकड़ो आहे, इहा ज़मीन हितां जी नाहे, जन्नत जो बाग़ आहे, बेहिश्त जो बाग़ आहे। इहा ज़मीन हितां जी नाहे, जन्नत जी ज़मीन आहे। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, इन ज़मीन खे मलाइक खणी जन्नत ॾे हलंदा। इहा ज़मीन चवंदी मौला जन मूं ते नमाज़ूं पढ़ियूं, तिलावत कई, दुआ घुरी, दुरूद पढ़िया, उन्हनि खे बि मूं सां गॾाए त गॾु जन्नत ॾे वठी वञा।
तो जंहिंखे भला तौफ़ीक़ ॾिनी हलो मदीने वॾो टपड़ हलो मदीने सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार रहने ओ जा गाय खड़ने जा है मौला मदीनो ॾेखार ओ पाणी पिरीअ जे शहर जो परवर असांखे तूं प्यार पोइ भली मार किताब जो नालो आहे असुन्नह इब्न अबी आसिम जो किताब जिल्द ॿियो सुफ़ो नंबर 392 में हज़रत अब्दुल्ला बिन बुसर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे हिकिड़े ॾींहुं मदीने वारा साईं पिया फरमाइनि इन जिब्रील अतानिल लैल मदीने वारे साईं फरमाया था अॼु राति मूं वटि जिब्रील रब वटां आयो जिब्रील आयो अतानिल लैल फबशरनी अन अल्लाह अज़्ज़ व जल्ल क़द आतानि शफ़ाअ जिब्रील रब वटा खुशखबरी खणी आयो आहे जिब्रील तो चवे या रसूल अल्लाह अल्लाह अवां के वाधाई ॾिनी आहे त क़यामत जे ॾियारे अवां शफ़ाअत कंदो अवां जी शफ़ाअत रब क़बूल कंदो फकुलना या रसूल अल्लाह अफी बनी हाशिम असाबन चो या रसूल अल्लाह ये जेको रात जिब्रील पैगाम खणी आयो आहे रब वटां शफाअत जो छा तव्हां पंहिंजे घराणे बनु हाशिम जी शफाअत कंदो बनु हाशिम साईं जन जो ॾाॾंग नानंग साईं जन जो घराणो या रसूल अल्लाह छा पंहिंजे घराणे जी शफाअत कंदो जेका ख़ुशखबरी जिब्रील खणी आयो आहे काल अल्लाह पाण फरमायो दन मुझे घराणे जे लाइ फकुलना फी कुरैश असां जो या रसूल अल्लाह भला कबीलो जेको कुरैश आहे उन्हे जे लाइ सिफारिश कंदो उन्हनि जी शफाअत कंदो काल अल्लाह पाण फरमायो दन कुरैशन जे लाइ फकुलना फी उम्मतिक या रसूल अल्लाह भला पंहिंजी उम्मत जे लाइ शफाअत कंदो फअक़द बियदिही फक़ाल हिय लिउम्मतिल मुज़निबीन अल मुस्क़लीन हुजूर पंहिंजे हथ जूं मुठियूं मिलाए हीअं करे फरमायो त इहा मुंहिंजी उम्मत जे लाइ गुनहगारनि बदकारनि जे लाइ मुंहिंजी शफ़ाअत हूंदी जेका अॼु राति जिब्रील ख़ुशख़बरी खणी जेके मुंहिंजा हूंदा उम्मती मुंहिंजा गुलाम पंहिंजी निस्बत ॼाणायो जेके मूंसां निस्बत मूंसां मुहबत रखण वारा हुननि जी शफ़ाअत करे भले गुनहगार हुजनि पर आहिनि मुंहिंजा अल्लाह करे सल असांजो शुमार बि उन गुलामनि में हुजे जिन खे पिरी पंहिंजो करे मदीने वारा साईं जा बणजण चाहियो था हुजूर जा बणजण चाहियो था जेकॾहिं हुजूर जा बणजण चाहियो था त मुस्तफ़ा करीम जे सुन्नत शरीयत ते अमल कयो इत्तबा कयो मदीने वारे साईं जो फर्मा बरदारी कयो मदीने वारे साईं जी ख़ुदा जो कसम हिते बि वाह हुते बि वाह ॿिनी जहाननि जी रब भलाई नसीब कंदो हुजूर जे सदके बुॾल बेड़ा तरंदा मुस्तफ़ा जे सदके जन्नत नसीब थींदी दुनिया जूं ज़िल्लतूं ऐं इल्लतूं दुनिया जा दर्द ऐं अलम अल्लाह ताला लाहींदो हिते जी भलाई हुते जी भलाई मुस्तफ़ा करीम जे सदके नसीब थींदी
बस हुजूर जो दर वठो, मुस्तफ़ा करीम जा दर्जा गुलाम बणजो, फर्मा बरदारी कयो, पंजो वक्त नमाज पढ़ो, शरीयत ऐं सुन्नत ते अमल कयो, इंशाअल्लाह ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थींदा।